सांगड़ की निजामानी बिरादरी के एक शख्स की जानिब से पुलिस एहलकार पर फायरिंग वाला मामला पूरी निजामानी बिरादरी के लिए सरदर्द बन गया। तफसीलात के मुताबिक सांगड़ पुलिस एहलकार सज्जाद लगारी फायरिंग में जख्मी। वाक़े के बाद पुलिस की जानिब से निजामानी पहाड़े में पुलिस का सर्च ऑपरेशन के दौरान फायरिंग 2 मजीद पुलिस के जवान जख्मी। पुलिस की जवाबी फायरिंग से बिल्लू निजामानी नामी शख्स भी जख्मी हो गया। सिविल अस्पताल मुंतकिल। इलाके में पुलिस की भारी नफरी तैनात। इलाका नो गो एरिया बन गया। इस मौके पर ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंस ऑर्गेनाइजेशन के जनरल सेक्रेटरी अब्दुल गफार निजामानी ने वहां पहुंचकर मुतासिरीन का मौक़िफ़ सुना और इस पर अपनी राय भी पेश की। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तो जीअं कल पुलिस एहलकार जे ज़ख्मी सांगड़ में पुलिस एहलकार जे ज़ख्मी थियण खां पोइ सांगड़ पुलिस शहर में ऋण बारे ॾिनो आहे। जेको बि निज़ामानी सॾाए थो पुलिस उन्हनि जे घर में घिरी थी वञे ऐं जवाबदार त भॼी वियो। असां बि नथा चाहियूं त कंहिं जवाबदार जी सपोर्ट करियूं या हिमायत करियूं। उनखे बिल्कुलु सज़ा मिलणु घुरिजे, पर जेकॾहिं बेगुनाह कंहिंजे घरनि में घिरी उन्हनि खे गिरफ़्तार करणु, उन्हनि खे तंग करण जे ख़िलाफ़ हीअ असां वटि अॼु कंप्लेन वरी हीअ ॿियो दोस्त बि असांजे ऑफिस में आयो। इंसानी हक़नि जी तंज़ीम ह्यूमन राइट्स जस्टिस डिफेंस ऑर्गेनाइजेशन में इमरान नाले ते असां वटि कंप्लेन आहे। भाउ चए थो त मुंहिंजे जीअं वाड़े ते मज़दूर माण्हू आहे, मज़दूरी करे रहियो हो, पर मुंहिंजो ॾोह इहो आहे त आउं निज़ामानी हुउसि ऐं मूंखे माना पुलिस खणी वई, ख़बर कोन्हे किथे खणी वई। पोइ वधीक साईं तव्हां पाण तव्हां ॿुधायो छा थियो मसइलो तव्हांखे खणण खां पोइ पुलिस वाड़े खां बेगुनाह जो खणी वई। पोइ निज़ामानी जे घरनि में काहे पिया, जंहिंजो बि घर में आयो त बसि उते कायो पियो विया। पंहिंजो घर करे छिके कम खे पटियूं पिए। तोखे किथे माना खणी आहे? मूंखे थाणे ते खणी आहे। अच्छा, पोइ तव्हांखे छा कीअं छॾियऊं? पोइ 50,000 वठी पोइ छॾियऊं। अच्छा, पुलिस माना रिश्वत वठी अॼु न ॾियण जी सूरत में तव्हांखे कहिड़ी धमकी ॾिनो? वरी केस हणंदासीं तोते। दोस्तो तव्हां ॿुधो पिया त बेगुनाह ग़रीब मिसकिन मज़दूर माण्हू रुगो सिर्फ़ु हिन जो ॾोह इहो आहे त निज़ामानी इहो हिन जे घर उते वाड़े ते खणी विया आहिनि। हिन खां चयो त जेकॾहिं पैसा ॾींदो त हमारा छॾींदासीं, न त तव्हांखे इन में खून जे केस में या जेको ज़ख़्मी थियो आहे, खून त अल्लाह न करे, पर जेको ज़ख़्मी थियो आहे त उन जे केस में तव्हांखे टंगी छॾींदासीं। पर असां इहो चाहियूं था त असुल जवाबदार खे भले कार्रवाई हुनजे कई वञे। असांखे कोई इतराज़ कोन्हे। असांजी तनज़ीम बि आहे त इंसाननि जे हक़नि जे तोहफ़ल उन्हनि खे तोहफ़ल ॾियारणु। असांजे ऑफिस में अची जेके कंप्लेनूं आयूं आहिनि उन्हनि जे घरनि में असां पहुची असां हीअ तव्हांखे बयानु रिकॉर्ड करायासीं त इन्हनि सां कहिड़ो ज़ुल्म थियो आहे ऐं इन्हनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे। खे बचाइण जी कोशिशि कई, जंहिंखे धक आहे त वधीक अमर खां पुछो वधीक हाल अच्छा, हू चवनि था त बाबू हारी जवाबदार तव्हां वेठल हो छा? और कोन हो? तव्हांजो छा थिए गुलाम नबी खे अॼु ॾींहं ताईं पुलिस ज़ाहिर करण लाइ तयारु कोन्हे। खलीफ़ा न मुख केरु अचे ई कोन थो। अच्छा, तव्हां कोर्ट में बि ॾसो? तव्हां दरख़्वास्त कोर्ट में बि दाख़िल कराई आहे। अच्छा, पोइ कोर्ट में जज बि छापा आया? जज थी आहे, छापो हणियो। अच्छा, साईं चवनि था त असां कोर्ट में बि विया आहियूं, अदालत में बि विया आहियूं, असां बेगुनाह आहियूं, असां खां इंसाफ़ कयो वञे। बस मुंहिंजे जेको भाउ खे गुम करे छॾियो अथनि उन जी का बि ख़बर कोन्हे त उन्हनि खे ख़ौफ़ आहे त असांखे मुक़ाबले में मरायो वेंदो। हुनजी पुलिस जो इहो ई मुतालबो आहे त पैसा खपनि, न त असां इन केस में तव्हांखे गिरफ़्तार कराईंदासीं। दावो पियो करे त असांखे बेगुनाह ॿधियो वियो, मुंहिंजो ॾोह इहो हो त आउं निज़ामानी हुउसि। जेकॾहिं कंहिं हिकिड़े निज़ामानी ॾोह कयो आहे त उनखे सज़ा मिलणु घुरिजे, पर बेगुनाह पूरी क़ौम खे जेको टार्चर कयो। तक़रीबन 40-50 घरनि ते राति जेको रेड थियो आहे, राति फायरिंग बि थी आहे, मसइलो थियो। छो त जेको हर माण्हू गैरतमंद आहे, जेको पंहिंजे बचनि में पुलिस ईअं घड़ी थी अचे त लाज़मी आहे कंहिंखे कावड़ बि अचे थी ऐं उनजो रद अमल अची सघे थो। छो ही दहशत गर्द न आहिनि जो पुलिस उन्हनि जे घरनि में घिरी थी वञे बिना सर्च वारंट जे, बिना अथॉरिटी जे, बिना लेडीज़ पुलिस जे। बेगुनाह पुलिस इन्हनि खे ॿधियो थी वञे। ख़ुदारा इन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्टर शहबाज अली शाकिर के साथ अली जाफरी सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।